नाज़रीन तव्हांखे ताज़ी ख़बर खां आगाह कंदा रहूं त घोटकीअ लॻ औरत ते मुड़ुस ऐं संदसि माइटनि जो तशदुद जॾहिं त औरत जो हमल ज़ाया थी वियो। घोटकीअ जी अदालत में पिटीशन दाख़िल। घोटकीअ जे ॻोठ हाकिम शेख जी रहवासी माई हाजियाणी शेख पंहिंजे अमड़ सां गॾु एहतिजाज कंदे चयो त मुंहिंजो मुड़ुस ऐं संदसि घर भाती मूंखे ग़लति कम लाइ चवंदा हुआ। संदसि इनकार ते मुड़ुस जावेद शेख ऐं संदसि घर भाती मंठार दिलदार जलाल शेख ऐं ॿियनि सख़्तु तशदुद जो निशानो बणायो। वधीक संदनि छा चवणु आहे, अचो त संदनी ज़बानीअ ॿुधो। छोकिरी मां जेके विड़ियो मामो मंठार बि जावेद बि आबिद बि छोकिरी मां जेके 3 महीननि जो गुमान हुयो उहो बि धक हणी कई आया करे छॾिया बाल गुमशुम थी वियो। हाणे राति आया नी मां ते सॼो ॻोठ वॾेरा जेके बि हुया छोकिरी बि पंहिंजी वठी आहे ओतर में धमकी बि मूंखे ॾेई आहे नी त तूं असांजे ॿार कढायो आहे हीअं कयो आहे। मूंखे धमकी ॾियण मां अक्सरा वक्सरा कढाया त कुझु कोन हुयो। छोकिरी खे खून हुयो वरी मां अक्सर पंहिंजा कढाया त उनमें ॿार कुझु बि कोन्हे को उहो पंहिंजा हाणे ड्रामा इहो ठाहिनि था। मां भाऊ जे करे ॿारड़ी कोरट कई आहे इहे धमकियूं केस करणु मुंहिंजे मथां त ॿार इन विञायो। हाणे ॿियो कुझु न आहे। मां हिन भाऊ जे करे ॿारड़ी कोरट कई आहियां। राति वॾेरा आहिनि पंहिंजी बि वठी आहे नी उतर में मुंहिंजे मथां धमकियूं गारियूं 3 भाइर बि जो बि ॼाटो बि विञायो आहे पंहिंजे हिसाब सां। हाणे उहो ॿार मुंहिंजे मथां रखियो अथनि 3 महीननि जो ॿार हुयो गुमशुम उन्हनि पंहिंजो पाण विञायो आहे। मां अक्सर कढाए त हुनमें ॿार कोन्हे को। हाणे मुंहिंजे मथां इहो कानून करनि था त इन माई विञायो आहे। कुटियो माना मुड़ुस पहिरियों कुटियो मुड़ुस पोइ मासा त कुटियो आबिद न अथसि पोइ मामे कुटियो माना मां कुटियो पोइ खून हली पियो मैंने खनि जो गुमान उहो किरी पियो। हाणे चए त तूं केरु आयो आहे माना हथ सां इन जे करे हा मां माना दवा मां न कराई ऐं भाउ खे बि कुटियो मुंहिंजे के पीउ खे बि कुटियो। मां वठणु आया दवा बि मुंहिंजी न करायो दवा न करायूं पोइ पीउ मारी आयो हिन दवा कराई पोइ 3 अक्सरो मां कढायो हुन में कुझु कान हुयो। मैंने खनि जो गुमान उहो धकणी उन्हनि केरे विधो मुंहिंजो कुटियो मुड़ुस न जावेद उन कुटियो मासात कुटियो आबिद न अथसि ऐं मंठार कुटियो मामे पोइ किरी पियो मैंने खनि गुमान वारी बटिया धमकियूं ॾींदा तव्हांखे मारींदासीं हीअं कंदासीं तव्हां बाल केरायो आहे माना तव्हां ज़ाया करायो साहिबु ऐं SP साहिबु कयो वञे तव्हां बाल केरायो आहे तव्हांखे मारींदासीं हीअं कंदासीं ॾाढी धमकियूं ॾियनि था धमकियूं ॾियनि था। हिननि ख़तरो आहे ख़तरो था नुक़सानु अथनि